शहदाद कोट में मोहम्मद तोहा की रिपोर्ट मूजिब खातन में हेराफेरी ऐं ड्यूटी तां गैर हाज़िर रहण करे अवामी कम में रुकावट थी रही है। अड़े अमल खिलाफ STP के सर ते कोटो मोटो चौक ते धरणो। STP ज़िले नायब सदर शबीर मक्सी, इमदाद सुमरो, दाद मोहम्मद खंड, न्याज चांडियो, अहमद अली अब्बासी, अल्ताफ मक्सी, अब्दुर्रहीम खोसो ऐं ॿियनि जी अॻवानी में धरणो हयो वियो। उन्हनि चयो त सब रजिस्ट्रार अली शेर खोसो खातन में हेराफेरी करे थो, हर जायज़ कम ते गरी रिश्वत करे थो। सब रजिस्ट्रार अली शेर खोसो एतिरो बासर आहे जो हुनजे ज़िले कंबर शहदाद कोट जे 7 ई तालुकनि जी चार्ज समेत ज़िले दादू जे 2 तालुकनि मेहड़ ऐं केनशाह ऐं लाड़काने तालुके जी चार्ज पिणु मिलियल आहे। सब रजिस्ट्रार अली शेर खोसो शहदाद कोट में दीदार सुमरो ऐं रियाज़ कोरी नाले 2 ख़ानगी माण्हू मुक़ररु करे छॾिया आहिनि जेके अवाम सां उन्हनि जे जाइज़ कमनि ते पिणु रिश्वत जी बाज़ार गरम करे छॾी आहे। माण्हुनि खे केतिरनि ई शहरनि जूं चादरूं मिलियल आहिनि, जंहिं सबबि हू पंहिंजे ऑफिस में मुसलसल गैर हाज़िर रहे थो, जेको हितां जे अवाम खे पंहिंजे मसइलनि जे हल लाइ ऑफिसनि जा चकर काटाए थो नोटिस वरितो वञे।